अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी वीडियो में ॻाल्हि कंदासीं सिंधी ड्रामा जेके 2021 में अचण वारा आहिनि जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। सिंधी ड्रामा 2021 जा जेके बहितरीनु ड्रामा अचण वारा आहिनि उनमें 3 ड्रामा जेके शामिल आहिनि जेके 2021 में तमामु जल्द तव्हां ॾिसी सघो था। त उन्हनि में हिकिड़ो जो पहिरें नंबर ते ड्रामा उहो आहे दर्दनि जो देस, ऐं ॿियो जेको PTV होम नेशनल ते हलायो वेंदो उन में बसर कुरैशी, शबीरा जना ऐं ॿिया केतिरा ई सिंधी अब्बास उलदाणू इहे ड्रामो PTV नेशनल ते हलायो वेंदो जेको सिंधीअ में हूंदो उनजो नालो आहे तो बिन ज़िंदगी। त हिन ड्रामे में बि सिंधी अदाकार हूंदा जेके PTV नेशनल ते हिन ड्रामे खे नशर कयो वेंदो। उन खां अलावा सिंध TV ते ड्रामो अचण वारो आहे पाणीअ मंझि पसा जंहिंमें शबीरा जना ऐं ॿिया केतिरा ई सीनियर ऐं अदाकार हिन ड्रामे में अदाकारी कंदे नज़र ईंदा। त हीअ ड्रामा 2021 जा हिकु ड्रामा जेके तमामु जल्द तव्हांजे साम्हूं अचण वारा आहिनि। उमेद कयां थो तव्हांखे हीअ ड्रामा सभु पसंदि ईंदा जॾहिं रिलीज़ थींदा। त फ़िलहाल ताईं वीडियो खे ॾिसण लाइ तव्हांजी महिरबानी।